नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ है कोयटा मां सां शेयर कयूं पिया। बलोचिस्तान जे इलाइक़े हरनाई में बारूदी सुरंग जो धमाको थियो। बजणा मारिजी विया आहिनि। कोस्ट वारे इलाइक़े में ट्रैक्टर बारूदी सुरंग सां टकराइजी वियो। बजणा मारिजी विया। DC हरनाई जो इहो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कोयटा मां आवाज़ जो रिपोर्टर आज़ाद बलोच असां सां लाइन ते मौजूदु आहे। आज़ाद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी आज़ाद। हरनाई के इलाइक़े कोस्ट एरिया में लिंक रोड ते बारूदी सुरंग जो धमाको थियो आहे, जंहिंजे नतीजे में ट्रैक्टर टकराइजी वियो आहे, जंहिंजे नतीजे में बजणा मौके ते ई मारिजी विया आहिनि। इतला मिलण ते पुलिस, इमदादी टीमूं ऐं सिक्योरिटी फोर्स वाक़े वारे हंधि पहुची करे इलाइक़े खे करो ताड़ी सर्च ऑपरेशन शुरू करे ॾिनी आहे ऐं मारिजी वियलनि जे लाशनि खे हरनाई अस्पताल पहुचायो वियो आहे। DC हरनाई ॿुधायो आहे त ट्रैक्टर ताड़ी सां बारूदी सुरंग टकराइजी वियो आहे, जंहिंजे नतीजे में 2 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं बारूदी सुरंग जो वधीक जांच आहे उहा सिक्योरिटी फोर्स जा एहलकार करे रहिया आहिनि। जी गज़ाला। ठीकु आहे, महिरबानी आज़ाद तफ़सील खां आगाह करण जे लाइ।